साईं मुंहिंजा बादशाहनि जो बादशाह त्रिपाक पाण आहे। वरी हिकिड़ो ज़माने जो मिड़े को बादशाह हो जंहिंजो साईं वज़ीर ॾाढो होशियारु ऐं अकुलमंद हो। उन वज़ीर खे 3 पुट हुआ, पर उन्हनि खे न का तालीम ॾियाराई ऐं न वरी को हुनर ई सेखारे सघियो। आख़िरकार जॾहिं उहे अची जवान थिया तॾहिं टिनी भाउरनि पाण में वेही सलाह कई त अदा पाण खे बाबे न ई के पढ़ायो आहे, न कंहिं हुनर सां लॻायो अथसि जो पंहिंजी ॿियनि जी मुताजी खां जिंद छुटी पियो आहे ऐं पंहिंजी पेट गुज़रान करण जहिड़ा थी पऊं हा। सो अदा हाणे बि का महल कान वई आहे, छो न किथे हले को इल्मु पिराजे ऐं हुनर सिखिजे। उहो फ़ैसिलो करे 3 ॼणा गॾिजी इल्मु ऐं हुनर सिखण लाइ घरां निकिरी रवाना थी विया। साईं मुंहिंजा ॻाल्हि था कनि त हलंदे हलंदे हिकिड़ी बादशाही छॾे ॿी बादशाही में अची पहुता, पर उते बि को चाड़ो न ॾिसी वरी पंधु पिया ऐं अची 3 बादशाही में निकिता। साईं मुंहिंजा ॻाल्हि था कनि त उते हेॾां होॾां घुमंदे घुमंदे फिरंदे खेनि हिकिड़ो वाढो ॾिसण में आयो। साईं उन वाढे हिकिड़ी अजीब नमूने जी ॿेड़ी तयारु पे कई। सो वेही कुझु वक़्तु हुनजो हुनर ॾिठऊं। वाढे जो हुनर ॾिसी ख़्यालु कयूं त जे हीउ हुनर न सिखियासीं त ॼण कुझु बि न कयोसीं। तंहिं करे हुन वाढे खे चयूं त ॿेली अदा भलाई करे असांजे हिन नंढे भाउ खे इहो हुनर सेखार। वाढे चयो त अदा जे सिखंदो त बेशक आउं सेखारींदोसांसि। मूं वटि त अॼु ॾींहुं ताईं को बि हुनर सिखण जो कोॾियो कोन आयो आहे, पर जेको दिलि सां वेही मुंहिंजो शागिर्दु थींदो त उहो कम में पाण मूंखां बि 2 रतियूं वधीक होशियारु थी निकिरंदो। साईं मुंहिंजा किसो कोता त नंढे भाउ खे उते वाढे वटि हुनर सिखण लाइ छॾे बाक़ी 2 भाउर अॻिते उतां रवाना थिया ऐं वञी उन 3 बादशाही खां निकिरी 4थी बादशाही में पहुता। साईं मुंहिंजा किसो कोता घुमंदे घुमंदे हिकिड़े हंधि अची ॾिसनि त हिकिड़ो माण्हू बंदूक वेठो ठाहे, जॻह अहिड़ी आहे जो हिकिड़ी धक सां चइनी तरफ़नि ॾे निशान पई चिटे। उते ॿई वज़ीरज़ादा वेही हुनजी कारीगरी खे ॾिसण लॻी विया ऐं चयऊंसि त ॿेली वाह जो कारीगर आहे ऐं वाह जी कारीगरी कई अथसि। अहिड़ो हुनर न हूंदो असांखे सेखारिण हा। अहिड़ो हुनर न हूं त असांखे सेखारिण हा ऐं असांखे सिखण जी ख़्वाहिश आहे। कारीगर खे चयऊं त असांखे ॿेली इहो वारो करे सेखार। कारीगर चयनि त ॿेली जेको पाण दिलों ख़्वाहिशमंद हूंदो आहे तंहिंखे छो कोन सेखारींदसि, पर उहो यादि रखिजो त जेको मूंखां ही हुनर सिखंदो सो मूंखां बि 2 रतियूं वधीक थींदो। साईं मुंहिंजा उहो ॿुधी वॾे भाउ चयसि अदा पोइ हिन मुंहिंजे भाउ खे उहो हुनर सेखार, अहिड़ो क़ाबिल कर जो होशियारु चालाक थी वञे ऐं तोखां ई मथे थी वञे। साईं मुंहिंजा ॻाल्हि था कनि त कारीगर हावकार कई ऐं पोइ हिकिड़ो भाउ उते रहियो, बाक़ी बचियो वॾो भाउ जो वरी बि उतां निकिरी रवानो थियो। साईं मुंहिंजा ॻाल्हि था कनि त पंधु कंदे कंदे उहो 3 भाउ अची 5वीं बादशाही में पहुतो। उते हिकिड़े हंधि ॾिसे त हिकिड़ो नजूमी वेठो आहे जो माण्हुनि खे ज़मीन ऐं आसमान जे विच में जेकी थिए पियो सो वेठो ॿुधाए। हुन ख़्यालु कयो त जेकर उहो इल्मु सिखां सो नजूम खे वञी चयईं त साईं भलाई करे इहो इल्मु सेखार। नजूमी साईं छोकिरे खे जी दिलि ॾिसी पाण वटि आयो ऐं खेसि इल्मु सेखारणु शुरू कयईं। साईं मुंहिंजा किसो कोता ईअं ई 3 भाउर पंहिंजे पंहिंजे उस्ताद वटि हुनर ऐं इल्मु सिखणु लॻी विया। वक़्तु गुज़रंदो वियो, कलाक ॾींहंनि में, ॾींहं हफ़्तनि में, हफ़्ता सालनि में ऐं ईअं ज़िंदगी गुज़रंदी वई। आख़िर साईं कुझु सालनि खां पोइ उहे 3 ॼणा सिखी भड़ थी विया। तॾहिं पंहिंजे पंहिंजे उस्तादनि खां मोकिलाए हर हिकु भाउ सिखियल हुनर सां ठाहियल शयूं खणी रवाना थिया। नंढे भाउ साईं ॿेड़ी ठाही, विचें भाउ बंदूक खईं, वॾो वरी नजूमियत जा किताब खणी रवानो थियो ऐं थोरनि ॾींहंनि खां पोइ अची पंहिंजे ॻोठु पहुता। ईंदे शर्त पी के अची ॿुधायूं त बाबा
असीं ख़ैर सां कुझु हुनर ऐं इल्मु सिखी आया आहियूं। वज़ीर पुछनि त भला अव्हीं कहिड़ो हुनर सिखी आया आहियो? तॾहिं हिकिड़े चयो त बाबा आउं अहिड़ी ॿेड़ी ठाहे सघां थो जो 7 समुंड पार करे वेंदी, पर जे भॼी पवे त उनखे वरी अहिड़ी तरह दुरुस्त करे सघां थो जो कंहिंखे बि पतो न पइजी सघंदो त किथां भॻल आहे। तंहिंखां सवाइ का बि भॻल शइ मूंखे ॾियो त उहा बि अहिड़ी तरह जोड़े सघां थो जो को परख न करे सघंदो। वरी साईं ॿिए ॼणे चयो त बाबा आउं अहिड़ी बंदूक तयारु करे सघां थो जा हिकिड़े ई धक सां चइनी तरफ़ निशान चिटे सघे थी ऐं हुनजो धक ख़ाली न वञे। टे चयसि त बाबा आउं नजुमियत जो इल्मु सिखी आयो आहियां, उनजे वसीले ज़मीन ऐं आसमान ते जेकी कुझु थिए पियो ऐं उनखां पोइ जेको थींदो उनजी सभु ख़बर पइजी सघे थी। साईं मुंहिंजा उहो ॻाल्हि ॿुधी वज़ीर चयनि चङो इन जो आज़मूदो वठंदसि त अव्हीं बराबरि कुझु सिखी बि आया आहियो या अॼु आहियूं ॾाढो वेठा हणो। सो साईं वज़ीर चयो, वज़ीर साईं भरिसां हिकिड़ो वण हो, उनमें कंहिं पखी जो आखेरो हो। उहो ॾिसी वज़ीर पहिरें वॾे पुटु नजूमी खां पुछियो, भला ख़बर ॾे त हिन आखेरे में केतिरा आना आहिनि? हुन साईं थोरी देरि में हिसाब करे ॿुधायोसि त हिन आखेरे में 4 आना आहिनि। मथे चढ़ी वञी ॾिसनि त बराबरि 4 आना पिया आहिनि। उहे साईं हेठि लाहे ज़मीन जे चइनी कोननि ते रखी बंदूक वारे पुट खे चयाईं त हाणे हिकिड़े धक सां 4 आना निशान करे ॾे। से हुन बंदूक भरे ठका कराई त हिकिड़े ई धक सां 4 भॼी भोॼी भोरा थी पिया। तॾहिं साईं ॿेड़ी ठाहिण वारे नंढे पुट खे चयाईं त पुटड़ा हाणे तूं वरी उहे 4 अॻे वांगुरु जोड़े ॻंढे तयारु करे ॾे भला। साईं हुन छा कयो? तॾहिं हुन वरी साॻई सभई ॻंढे तयारु करे बिल्कुलु ठाहे ठोके अॻे वांगुरु करे ॾिना ऐं वरी आखेरे में रखी छॾियऊं। वज़ीर साईं जॾहिं पंहिंजे टिनी पुटनि जो उहो आज़मूदो वरितो तॾहिं हुनजे हुनर ऐं इल्म खे ॾिसी ॾाढो ख़ुशि थियो। साईं वक़्तु गुज़रंदो वियो। हिकिड़े ॾींहुं इत्फ़ाक़ अहिड़ो थियो जो उते बादशाह जी वॾी धीउ जंहिंजे हुस्न जी हाक हंधे माॻे पखिड़ियल हुई, सा ओचितो ई ओचितो महिलात मां गुम थी वई। साईं केतिरी ॻोल्हा बाद बि उनजो पतो पइजी न सघियो। बादशाह लाचार थी पड़ो घुमायो। जेको बि शख़्स शहज़ादी खे हथु करे ईंदो या संदसि निशान पतो ॿुधाईंदो तंहिंजी शादी शहज़ाद सां कराई वेंदी ऐं खेसि अधराज ऐं भाग जो वारिस पिणु कयो वेंदो। ते उहो पढ़ो हिननि टिनी भाउरनि बि ॿुधो। पोइ नजूम खे चयाऊं त तूं नजूम हाणे ॿुधा त शहज़ादी किथे आहे? शहज़ादी साईं नजूमी भाउरनि जे चवण ते हिसाब करे किताब ठाहे ॿुधायो त शहज़ादी खे हिकिड़ो देव खणी वियो आहे जो 7 समुंड जे विच में हिकिड़ी ॿेट ते रहे थो। तॾहिं ॿेड़ी वारे भाउ खे चयाऊं त तूं का अहिड़ी ॿेड़ी तयारु करे वठि जो जल्दी हली उन ई ॿेट ते पहुचूं। आख़िर हुन ॿेड़ी तयारु कई जंहिंमें चढ़ी ई 3 भाउ रवाना थिया ऐं अची ख़ैर सां उन ई ॿेट ते पहुता। साईं ॿेट ते लही शहज़ादी जी ॻोल्हा कंदे कंदे खेनि परे खां हिकिड़ो महिलात ॾिसण में आयो। वधी अची जो महिलात खे वेझा पहुता। अंदरि घड़ी छा ॾिसनि त शहज़ादी हिकिड़े पलंग ते वेठी आहे, पर देव आहे ई कोन। हू ॾींहं जो ॿाहिरि निकिरी वेंदो हो ऐं राति जो मोटी ईंदो हो। शहज़ादी जो हिननि टिनी खे ॾिठो सो अजब में पइजी वई ऐं ख़्यालु कयईं त वेझड़ाई में देव को माण्हू जीअरो छॾे ई कोन थो ऐं जीअरो को माण्हू छॾियो ई कोन अथसि। हीअ अलाए कीअं किथां आया आहिनि ऐं सोचाईं त ज़रूरु ही वीचारा ईअं ई मारिजी वेंदा जो हिननि खां पुछाऊं अव्हीं केरु आहियो ऐं हिते कीअं आया आहियो? हिननि जवाबु ॾिनो त असीं तुंहिंजे मुल्क जे वॾे वज़ीर जा पुट आहियूं ऐं तोखे देव जी क़ैद मां छॾाइण लाइ आया आहियूं। शहज़ादी साईं पंहिंजे माण्हू खे ॾिसी ॾाढी ख़ुशि थी, पर अफ़सोस सां चयाईं त शाम जो देव आयो त अव्हांखे पक मारे छॾींदो, तो मूंखे कीअं वठी हलंदा? ते टिनी भाउरनि चयसि, शाम ताईं असीं तरसूं छो था, तूं हींअर ई उथी तयारु थी त हलूं। ॿेड़ी दरिया ते तयारु बीठी आहे, रुॻो हुन में चढ़ण जी देरि आहे। हवा वांगुरु उॾामी हली ॻोठ पहुचंदासीं।
उन विच में जे देव अची निकितो त पक ॼाणिजो त असां खां सह लिङे कोन बचंदो। शहज़ादी साईं जॾहिं हिननि टिनि जवाननि जो अहिड़ियूं फलक वारियूं ख़बरूं ॿुधूं तॾहिं हिमत करे हिकदमि उथी ऐं संभरी तयारु थी ऐं हिननि सां गॾिजी महिलात्मा निकिती ऐं थोरे वक़्त अंदरि ई अची ॿेड़ी ते सवार थिया ऐं हिकदमि ॿेड़ी खणी छोड़ियाऊं। से अञा हिननि ॿेड़ी छोड़े रवानी मस कई त पुठियां देव बि मोटी आयो। ॾिठाई त महिलात में कारी वारा कख आहिनि। कारी वारा कख ॾिसी बाहि थी वियो ऐं यकदमि आदमबू कंदो हिननि खे ॻोल्हण लाइ हिननि जे पेरनि जा निशान ते पुठियां काहे पियो। से देव बि पोयां दॿींदो काहींदो आयो। गच पंध खां पोइ अची वेझो पियनि। शहज़ादी जो देव खे परियां ईंदो ॾिठो सो साई सुकी वियसि ऐं हिननि खे चवणु लॻी त हाणे ख़ैरु कोन्हे, सभई मारिजी वेंदासीं। पर हिननि टिनि जवाननि खे दिलदारी ॾिनी त शहज़ादी तूं को बि खुटको न कर, भली देव वेझो अचे पोइ वेठी तमाशो ॾिस। एतिरे में साईं देव बि अची वेझो पहुतनि। तॾहिं बंदूक वारे जवान खे भाइरनि चयो त हाणे वारो कर। हुन साईं हिकदमि बंदूक तयारु करे निशानो चिटियो। निशान त घुसण जो हो ई कोन जो अची देव जे मग़ज़ में लॻो ऐं धड़ाम करे जेॾे जो तेॾो वञी पाणी में किरियो। उहो ॾिसी शहज़ादी खे पेट में साह पियो ऐं हिननि जी बहादुरी जी वाखाण करणु लॻी। कुझु वक़्तु बाद सभई सलामती सां अची किनारे ते पहुता ऐं जल्दी उतां रवाना थी अची पंहिंजे ॻोठ बेड़ा थिया। शहर में अॻुवाटी ख़बर पइजी वई त टई भाइर शहज़ादी खे वठी पिया अचनि। शहर जा माण्हू ऐं बादशाह अॻुभरो वधी आया ऐं हिननि जी खे ख़ुशी सां मिली करे पाण सां गॾु शहर में वठी हलिया। से कुझु ॾींहंनि जी ख़ुशी बाद बादशाह हिननि टिनी भाइरनि खे सॾायो ऐं चयऊं त आउं शहज़ादी जो संग ऐं बादशाह जो अधु इनाम मूजिबि ॾियण लाइ तयारु आहियां। उहो ॿुधी हिन टिनी भाइरनि में अची छिकतान थी त सभु को चवे त शहज़ादी जो हक़दार आउं आहियां। बादशाह ख़ुदि बि संदन उहा हालत ॾिसी मुंझी पियो त हाणे छा करियां ऐं शहज़ादी जो संग कंहिंखे ॾियां। अञा ताईं हू को बि फ़ैसिलो करे कोन सघिया हुआ। हाणे अव्हां खणी ॿुधायो त शहज़ादी जी शादी टिनी मां कंहिंसां थियणु घुरिजे ऐं कंहिंजो हुनर जो इंसाफ़ करणु घुरिजे। साथियो, असांखे कमेंट में ज़रूरु ॿुधाइजो त शहज़ादी जी शादी कंहिंसां थियणु घुरिजे। वधीक हिन क़िस्म जूं कहाणियूं किसा ॿुधण जे लाइ असांजे YouTube चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं दुआनि में यादि रखिजो। अल्लाह हाफ़िज़।